अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान शरीफ़ जो ॿियो अशरो शुरू थी वियो आहे, माना 10 खां 20 ताईं। ये जेके 30 रमज़ान जा महीनो आहे, उन में 3 अशरा आहिनि, पहिरियों, ॿियों, टियों। जेको पहिरियों अशरो आहे उहो आहे रहम जो, त अल्लाह ताला रहम कंदो ऐं गुनाह माफ़ कंदो, रहम कंदो अल्लाह साईं। हे जेको ॿियो अशरो अचे थो, इहो आहे मग़फ़िरत जो। ज़ाहिर आहे कि अल्लाह ताला ईअं कंहिंखे मग़फ़िरत कोन कंदो जेसि ताईं कि हू एप्लीकेशन अल्लाह जे आॾो पुटअप न कंदो। इहो अल्लाह जो क़ानून आहे। छो त जेकॾहिं ज़ोरीअ अल्लाह ताला कंहिंखे छॾ छूट करे त पोइ त जहन्नम में केर बि कोन वेंदो। पोइ हिंदुनि जो हिन में कहिड़ो ॾोह आहे? हिंदू चवंदा अल्लाह साईं तो हिननि खे ज़ोरीअ मग़फ़िरत कई, न गुनाह कया, तोखां बाॾायनि बि कोन, तोखां पुछनि बि कोन, तो ज़ोरीअ छो कई? ईअं कॾहिं कोन कंदो। तंहिंजे करे ही जेको हफ़्तो आहे उहो आहे मग़फ़िरत जो। इन खे अॼु असांखे ॾिसणो पवंदो। अॼु मुंहिंजी मौज़ू बि हुई आहे। पहिरीं ॻाल्हि त अल्लाह ताला चाहियो पिए त मां हिकिड़ी अहिड़ी मख़लूक पैदा कयां जंहिंखे मां अक़ुलु ॾियां, पावर ॾियां, ऐं पोइ उन्हीअ खे मां क़ानून ॾियां ऐं सवला क़ानून ॾियां, ऐं जेके क़ानून ॾियां उन में अखियुनि सां ॾिसंदा त मुआशिरे में आसानी पैदा थींदी, अदुल पैदा थींदो। इहे क़ानून आहिनि। त ॾिसां थई माण्हू अमल कनि था। अल्लाह ताला असांखे सम्झाइण लाइ ॿुधाए थो त इहो साॻा क़ानून, साॻा न, पर उन्हनि जे नेचर मुताबिक़ इहे क़ानून अल्लाह ताला ॿियनि शयुनि खे बि पेश कया। आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अरदनल अमानत अलस समावात वल अर्द वल जिबाल। चतो जेके बि मुंहिंजूं ॿियूं मख़लूक आहिनि, मां उन्हनि खे बि चयो त जेकॾहिं तव्हांखे मां क़ानून ॾियां ऐं तव्हां ते अमल कयो। हाणे उन्हनि खां अहिड़ा क़ानून ॾिना हूंदई जंहिं ते उहो अमल करे पिए सघिया। पहाड़ आहे, मिसाल तौरु हथ पेर त कोन्हनि, पर पहाड़ हूंदे बि हू अलाह जे किन हुकुमनि ते हली पिए सघियो। त चई मां आसमान खे चयो, पहाड़ खे चयुमि, ज़मीन खे चयोसीं, फ़अबैन ऐं यहमिलनहा, चऊंसीं ॾेखार ॾिसां असांखे कहिड़ा कम करणा आहिनि। चई हे तव्हांखे शयूं कयूं। हाणे जीअं असांखे अलाह ताला क़ुर में ॾसियो आहे न, कूड़ न हणो, चोरी न कयो, शिरक न कयो, अलाह खे पुकारियो, त उन्हनि खे बि अहिड़ा क़ानून ॾिनई। ॾिसी क़ानून छा था चवनि? फ़अबैन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा। चऊं न साईं, असांखां कोन पुॼे, असां इहे पूरत करे कोन सघंदासीं। लफ़्ज़ी तर्जुमा फ़अबैन यहमिलना। इन्हनि इहो कॉन्स्टिट्यूशन पंहिंजे मथां नाफ़िज़ कराइण खां जवाबु ॾिनऊं। अशफ़क़न मिना, डिॼी विया, ॾकनि पिया। लेकिन जॾहिं इहो साॻियो क़ानून इंसान खे पेश कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पेश कयो वियो, त वहमल हल इंसान, जी हाज़िर साईं, असां कंदासीं तुंहिंजो कमु। ऐं का ॻाल्हि इहा त हिन में का ॾुखी ॻाल्हि बि कान्हे का। इन्नहू कान ज़लूमन जहूला। माना अल्लाह ताला फरमाए थो, हाणे मथां पंहिंजे वज़न खयों अथई, इहा संदसि मर्ज़ी। ऐं इहो छाजे लाइ क़ानून आहिनि? लियुअज़्ज़िब अल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात। अल्लाह चए थो हिन क़ानून ते केरु कोन हलंदो? मुनाफ़िक़। मुनाफ़िक़ उन खे चइबो आहे जो चए त हा साईं अल्हम्दुलिल्लाह, निमाज़ पढ़णु खपे, सभु कुझु करणु, मुस्लमान आहियां, कलमो भरियो अथमि, कम सभु ठॻीअ जा, कम रुश्वत जा, कम चोरीअ जा, कम ठॻीअ जा, त इहो जेको सो मुनाफ़िक़ आहे। त चई त इन्हीअ लाइ मां हे क़ानून ॾिनो आहे त अहिड़े मुआशिरे में जेके अहिड़ा माण्हू ज़ाहिर में मुस्लमान ऐं अंदर में काफ़र, इन्हनि खे अज़ाब ॾियां। वल मुशरिकीन वल मुशरिकात। ऐं उहे माण्हू जेके अल्लाह जे दर खे छॾे ॿियनि दरनि ते सॾनि था, अल्लाह जी ॾिनल शइ जो क्रेडिट ॿियनि खे ॾेई था छॾनि, त अल्लाह ताला फरमाए थो त इन्हनि खे मां अज़ाब कयां। छो त अल्लाह ताला असांखे छो पैदा कयो आहे? अल्लाह असांखे इन लाइ पैदा कयो आहे त असांजा मुंहिंजा अंब खाइनि, मुंहिंजा सूफ़ खाइनि, मुंहिंजी अखियुनि सां ॾिसनि, मुंहिंजे पेरनि सां हलनि। इन्हीअ जे बदिले में मूंखे चवनि थैंक्यू अल्लाह साईं,
अलाह साईं शुकुर तो वाह जी असांखे शइ ॾिनी आहे, छा तो असांखे शयूं तो खाराई, इहो एक्सपेक्ट तो अलाह साईं करे त मुंहिंजी तारीफ़ कई वञे। ऐं वरी मुशरिक़ छा थो करे, ॾे अलाह तो पर चए थो फलाणे जे करे मिलियो, फलाणे जे करे मिलियो, माना अलाह साईं छुटो। मिसाल तौरु जेकॾहिं हिते हिकिड़ो MP MNA हुजे ऐं उहो वञी शहबाज़ शरीफ़ खां नौकिरी वठी अचे त दावत कंहिंजी कंदव? शहबाज़ शरीफ़ वञी न, जंहिं तव्हां बल्कि MNA ताईं बि नथा पहुचो, कोन जो चमचो हुजे तव्हां उन खे घुराए नौकिरी जो ऑर्डर ॾींदो उहो हथ में, तव्हांजी दावत कंदव। अलाह साईं बि ईअं नाराज़ थो थिए, करे अलाह तो लेकिन असां क्रेडिट ॾियूं था ॿियनि खे। तंहिंजे करे चए थो त इन्हनि खे अज़ाब ॾींदुसि, छाकाणि त तव्हां चयो आहे त असां क़ुर ते हलंदासीं। वयतूब अल्लाह अलल मोमिनीन वल मोमिनात, बाक़ी जेके हिन अलाह जे क़ुर ते वसाहार हलनि था, पोइ का ग़लती सलती थी वञे त उन्हनि जी मां तौबा क़बूल कंदुसि। वकान अल्लाह गफ़ूर रहीमा, अल्लाह साईं गफ़ूर आहे। अॼोको मुंहिंजो मौज़ू बि इहो ई आहे हिन अशरे जो, गफ़ूर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो त अलम तर अन्नल्लाह युसब्बिह लहू मन फिस समावात वल अर्द, चए थो छा इंसान इहो नथा ॾिसनि त जेको ज़मीन आसमान आहे अलाह जी तस्बीह थो करे। हाणे तस्बीह ईअं कोन हथ में खणी तस्बीह थियूं कनि, इन जो माना आहे त जेकी उन्हनि खे ड्यूटी अलाह साईं ॾिनी आहे उहा पूरी था कनि। ज़मीन आहे, मिटी साॻी आहे, मथां पाणी थो पए मींहं जो, माना ॿ शयूं इंग्रीडियंट्स आहिनि, मिटी ऐं पाणी। लेकिन इन्हीअ मां अलाह जे हुकुम सां ज़मीन अंब थी पैदा करे जेके मिठा आहिनि, इन्ही ॿिनि शयुनि मां लीमो थी पैदा करे जेको खटो आहे, इन्हीअ ई शइ मां केला थी पैदा करे जेके खाइण में नरम आहिनि। आख़िर ईअं कॾहिं थियो कोन्हे को, हलवे सीरे जे लाइ सीरो खपे, सूजी खपे, खंडु खपे, पकोड़नि जे लाइ त जेको सो बेसण खपे ऐं तेल खपे, लूणु खपे। लेकिन इहा कहिड़ी ज़मीन आहे जेका मिटीअ मां ऐं पाणीअ मां मुख़्तलिफ़ शयूं पैदा थी करे छॾे, त इहो आहे हुनजी ड्यूटी। वतैर साफ़ातिन, ऐं जेको पखी आहे उहो पर फैलाए थो, इहो कीअं बीठो आहे। कद अलिम सलातू तस्बीहूं, हिते जी माना त आहे लफ़्ज़ी त हर कंहिंखे पंहिंजी निमाज़ ऐं तस्बीह जी ख़बर आहे, पर हिन जी माना आहे हर शइ खे पंहिंजी ड्यूटीअ जी ख़बर आहे त जेका अलाह मूंखे ड्यूटी ॾिनी आहे। इन मां मतिलबु थियो त असल निमाज़ ऐं अलाह जी तस्बीह आहे अलाह जे हुकुमनि ते हलणु। हिकिड़ो माण्हू 5 वक़्त निमाज़ थो पढ़े पर ॿाहिरि वञी कूड़ थो ॻाल्हाए, चोरी थो करे, छा थो करे, पोइ इहा निमाज़ उनजे कमु कान ईंदी। त हिते बि चए थो त हर शइ जेका मूं पैदा कई आहे उन्हनि खे पंहिंजी ड्यूटीअ जी ख़बर आहे। वल्लाहु अलीमुम बिमा यफ़लून, अलाह ॼाणे थो जेके कमु कनि था। तुसब्बिह लहू समावात सब वल अर्द वमन फी हिन, 7 आसमान जेको कुझु उन में आहे, ज़मीन में सभु अलाह जी ड्यूटी अदा कनि था। व इन मिन शइन इल्ला युसब्बिह बिहम्दिही, लेकिन चए थो हर शइ अलाह जी ड्यूटी अदा करे थी। वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, हूअ जेका अलाह जी फ़रमान बरदारी कनि था उहा तव्हां या जेका तस्बीह तव्हांखे सम्झ में कान ईंदी। इन्नहू कान हलीमन गफ़ूरा। शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह फरमाए थो त जेकॾहिं इहो चइजे त भला निमाज़ इंसान ते कीअं वाजिबु थी आहे या फ़र्ज़ु थियो आहे, इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतात कीअं वाजिबु थी, ज़ना चोरी छो हराम थी या किथे लिखियलु आहे हराम। त चयो वेंदो त जीअं जानवर गाहु खाइनि था, गोश्त नथा खाई सघनि केतिरा जानवर, ऐं शींहं आहिनि उहो गोश्त खाइनि था लेकिन जेको आहे सो सब्ज़ी नथा खाई सघनि। माखीअ जूं मखियुनि खे हुकुम ॾिनो त तव्हां माखी ठाहियो। हाणे इहो जेकॾहिं हैवाननि में इहो फ़र्क़ु आहे त इंसान जेको आहे सो ग़ौर वही ऐं क़ुर जी तक़लीद करण खां इन्हनि खे इंफॉर्मेशन मिले थी। मिसाल तौरु ॿकरी आहे, तव्हां हिन खे गोश्त नथा खाराए सघो, शींहं आहे तव्हां हिन खे गाहु नथा खाराए सघो। त तंहिंजे करे जेको आहे सो अचे थो त इमाम मोहम्मद हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां पुछईं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं त कहिड़ो दीन अलाह खे सभ खां पसंदि आहे। पाण फरमायूं आसान दीन, हनीफ़ माना आसान। तंहिंजे करे इहो चवणु त हीउ क़ुर पाक ॾुखियो आहे ग़लति आहे, बल्कि आम माण्हूअ जे लेवल ते हिन जी माना कबी त आसान आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उनसा, जेको बि नेक कमु कंदो, नेक कहिड़ा कम जेके हिन में हुकुम थियल आहिनि, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, उहो मोमिननि पर अलाह जे करे करे। इन लाइ न चैरिटी तौरु
पर अल्लाह खे राज़ी करण लाइ अंग्रेज़ बि चैरिटी कनि था, हिंदू बि चैरिटी कनि था। हिते हिंदू हूंदा त ॿाहिरि उहो रखंदा हुआ पंहिंजो पखियुनि जे लाइ छिका लड़काईंदा, ॻाल्हि सही आहे, लेकिन हीअ सभु कमु करणा आहिनि इन लाइ त मूंसां अलाह राज़ी थिए। त चए थो फल नुही यन्नहु हयातन तय्यबा, माना त जेकॾहिं तव्हां नेक अमल कंदव त हीअ जेका तव्हांजी ज़िंदगी आहे न 50-60 साल जी, इन जी मां तव्हांखे अहिड़ी क्वालिटी इम्प्रूव करे ॾींदुसि ॼण की तव्हां महसूसु कंदो त मां जन्नत में आहियां। ऐं जेकॾहिं को इंसानु इहो महसूसु करे त मूंखे परेशानी आहे, टेंशन आहे, निंड नथी अचे, त माना इहो जहन्नम जो मुसाफ़िर आहे, अॻिते वधे थो, छो त हुन में सिम्टम उहे पैदा थी विया आहिनि जहन्नम वारा। ऐं जॾहिं तव्हां में सिम्टम पैदा थियनि सुकून जा, मुश्किल जा, खिलण जा, माण्हुनि सां सुठे नमूने पेश अचण जा, पीउ माउ जे अदब करण जा, ग़रीबनि जी मदद करण जा, जॾहिं इहे सिम्टम पैदा थियनि त क़ुर थो चए फल नुही यन्नहु हयातन तय्यबा, त आऊं तव्हांखे हिन दुनिया में सुख वारी ज़िंदगी ॾींदुसि। वल नज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यामलून, ऐं आख़िरत में इन सुख ऐं ख़ुशीअ खां वधीक बहितर ख़ुशियूं ऐं मां तव्हांखे सुख ॾींदुसि। तंहिंजे करे इन सभु मुश्किलुनि जे मुक़ाबले में इंसानु बेबस लाचार ईंदो आहे। अहिड़ी हालत में क़ुर पुकारे थो, क़ुर अनाउंसमेंट थो कराए, छा थो चए, अम्मई मुजीबुल मुज़तर इज़ा दुआहु, चए थो केरु आहे कंहिंखे वीचारो तकलीफ़ में पुकारे थो अलाह खे, व यक्सिर सू, ऐं अलाह वटि पावर आहे जो इहा तकलीफ़ दूरि करे। क़ुर थो असांखे सेखारे। इन मां ख़बर पई त अलाह ताला परेशानीअ जे हर हल खे करण ते क़ादिर आहे। तंहिंजे करे उन्हीअ खां फ़रियाद करणु खपे, पंहिंजे आख़िरत खे साम्हूं रखे ज़िंदगी गुज़ारणु चाहिए। ऐं क़ुर आयात ऐं रसूल ऐं दुआउनि जे ज़रिए इन परेशानी मां निकिरण जी तौफ़ीक़ घुरणु खपे। चवनि था लई युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना, माना जेकॾहिं असांखे का तकलीफ़ अचे थी त उन जो नतीजो आहे मुंहिंजा पंहिंजा अमल। जेकॾहिं मां बुछड़ा अमल कंदुसि, कूड़ ॻाल्हाईंदुसि, पाण खे ऊचो सम्झंदुसि, ॿियनि खे नफ़रत कंदुसि, ग़रीब आहे या हारी आहे या पटे वालो आहे या ख़सीस माण्हू आहे, जेकॾहिं इहा हुन में मेंटलिटी पैदा थींदी त पाण मथे वेहंदो, हुनखे हेठि विहाईंदो, त पोइ इन्हीअ जो हुनखे रिएक्शन मिलंदो। ऐं इहो रिएक्शन छाजे लाइ, त अलाह जा क़ानून फिक्स थियल आहिनि। त चवनि था त असांखे न पहुचंदी का तकलीफ़ जेका अलाह लिखी हुजे, ऐं अलाह छा लिखिया आहिनि, क़ानून लिखिया आहिनि। त अलाह क़ानून लिखिया आहिनि, हे कंदो तव्हां त हीअं थींदो, हूअ मौलाना, हू असांजो रब आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे तकलीफ़ थी त छा थो चए, इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह, चए थो बाबा कुझु बि कोन्हे, मुंहिंजी शिकायत, मुंहिंजो ॾुख सुख अलाह ॾे आहे, जीअं वणेसि तीअं करे। इन्नी तवकलतु अलल्लाह रब्बी, मां जो अलाह ते भरोसो आहे जेको मुंहिंजो रब आहे, व रब्बिकुम, तव्हांजो बि रब आहे, मा मिन दाबतिन इल्ला हुआ आख़िज़ुम बिनासियतिहा, अलाह चए थो त अलाह ताला हर साह वारे जे पेशानी में हुनजो हथु आहे, जीअं वणेसि तीअं करे, लोॾे जीअं करे। तंहिंजे करे असां इंडिपेंडेंट न आहियूं, हस्बुनल्लाह व नेमल वकील। तंहिंजे करे माण्हू चवनि था त सभु कुझु अलाह मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, ऐं हीउ बहितर मुंहिंजो भर झलो आहे, इन खां वधीक ॿियो को भर झलो कोन्हे। तंहिंजे करे चवनि था रब्बना अलैका तवक्कलना, चवनि था त अलाह साईं सिर्फ़ु तो ते असांजो भरोसो आहे, व इलैका अनबना, तो ॾेई जेको आहे सो तो ॾेई असांजूं सभु ख़बरूं आहिनि, व इलैकल मसीर, ऐं तो ॾेई असांखे वापसि अचिणो आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त अलाह जो नालो छा आहे, मुश्किल कुशा। मुश्किल कुशा कंहिंजो नालो आहे, रब जो। हिन आयत मां ख़बर अचे थो ई यमससकल्लाह बिज़ुरन, जेकॾहिं अलाह ताला कंहिं मुश्किल में विझे त मुश्किल कुशाई केरु कंदो, फला काशिफ लहू इल्लाहू, इहा मुश्किल कुशाई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह थो करे। चए थो ॿिए खे मूं पावर ई कोन ॾिनो आहे जो तव्हांजी मुश्किल कुशाई करे। तंहिंजे करे इहो नालो कंहिं ॿिए इंसान खे नथो ॾेई सघिजे, छो त मुश्किल कुशा अलाह आहे। हिन आयत मुताबिक़ चए थो ई यमससक, माना जेकॾहिं छुए अलाह तव्हांखे बिज़ुरन कंहिं तकलीफ़ में, फला काशिफ लहू, उहा छॾाए नथो सघे, इल्लाहू, सिर्फ़ु उहो। ई युर्दिक बि ख़ैरन, ऐं जे अलाह इरादो करे तव्हांखे ख़ैर जो, फला रौद फज़लिही, त केरु तव्हांजो इहो ख़ैरु पिट ॾेई कोन थो मोटाए सघे। चवंदा न पिट लॻंदी, त चए थो कान लॻंदी पिट जे, अलाह तव्हां सां उहो ख़ैर जो वाइदो कयो आहे। युसीब बिही मई यशौ मिन इबादी, इहे ई शयूं जंहिंखे चाहे पंहिंजे बाने खे ख़ुशी ॾिए, इज़त ॾिए, तकलीफ़ ॾिए, उनजी मर्ज़ी आहे। वहुल गफ़ूर रहीम। तंहिंजे करे चवनि था अलाह खां चवणु खपे ला इलाहा इल्ला अंत,
माना अल्लाह साईं सभु पावर तुंहिंजे हथ में आहिनि, तो कंहिं बि इंसान खे पावर शेयर कोन कयो आहे। इन्नी कुंतु मिन ज़ालिमीन, मां शिरक पे कयो। शाह लतीफ़ जीअं चयो आहे न, त दाता वारा ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अलाह जे वलियुनि जी इहा तारीफ़ आहे त अलाह थो चए तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि दरनि तां थो पिनी, या चए थो त ॿी जाइ ते चए थो त दातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, मींहं मुदाइता वसंदा सदा वसी तूं। अलाह जे वलियुनि जी इहा तालीम आहे। हिते बि इहा माना थी अचे त अलाह साईं हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे सभु पावर तो वटि आहिनि। सुभानक माना तो में को ए बि कोन्हे को ऐब, हिकिड़ो ऐब हूंदो आहे, मिसाल तौरु मां जंहिंखे सॼा आहे ई कोन, त साह अलाह थो चए मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां। त माना छा? ऐं चए थो मां ॿुधां थो, तव्हांजा सॾ ॿुधां थो, तव्हांखे जवाबु ॾियां थो। इन्नी कुंतु मिन ज़ालिमीन, चए थो अलाह साईं अॻु में मां शिरक कंदुसि, तुंहिंजो दर छॾे ॿियनि खे पुकारींदुसि, हाणे मूं तौबा कई। हस्बी अल्लाह, अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे, ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का। हस्बी अल्लाह माना अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे। ला इलाहा इल्लाहु माना सभु कम हू अकेलो करे थो। अलैहि तवक्कलतु, उन ते ई असांजो तवक्कल आहे। वहू रब्बुल अर्शिल अज़ीम, असांजो सॼो कंट्रोल सेंटर अर्श अज़ीम थी आहे, जंहिंजो हू मालिक आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, छो त हीअ आहे अशरो मग़फ़िरत जो, त इहे असांखे बटण दॿाइणा पवंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशानी, गम या डिफरेंस जे मौक़े ते हीअ दुआ चए थो घुरो, ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम, माना सभु अल्लाह हिकिड़ो आहे, सभु पावर हुनजे हथ में आहिनि। अज़ीम आहे, हुनजो को मुक़ाबिलो कोन्हे। हलीम आहे माना दरगुज़र बि थो करे। अलाह पाला असां सां चए थो मां तव्हांखे घटि कोन थो सम्झां। ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुल अर्शिल अज़ीम, सभु पावर अलाह जे हथ में आहिनि ऐं सॼे अर्श अज़ीम जो मालिक आहे। ला इलाहा इल्लल्लाहु रब्बु समावात व रब्बुल अर्द, सभु पावर हुनजे हथ में आहिनि। छो त प्रॉपर्टी ज़मीन आसमान जी संदसि आहे, संदसि प्रॉपर्टीअ मां ॿियो केरु ॾेई कोन थो सघे, व रब्बुल अर्शिल करीम। उन खां पोइ नबी करीम फरमायो त जंहिं शख़्स खे डिप्रेशन हुजे त हीअ कलमा अदा करे अल्लाह जी परेशानी दूरि कंदो ऐं उन गम जे जाइ ते ख़ुशी ॾींदो। छा आहे? अल्लाहुम्मा इन्नी अब्दुक, माना अल्लाह साईं मां तुंहिंजो ॿानो आहियां। वबिन अब्दिक, ऐं ॿाने जो पुटु आहियां। वबिन अमतिक, ॿानीअ जो पुटु आहियां। तुंहिंजे ॿानीअ जो नासियती बि यदिक, तुंहिंजो पावर मूं ते छायल आहे। ईअं जीअं कंहिंजे ॼुंडनि में हथ विझबान, ईअं तूं मूं ते मुंहिंजो हथु अथई। माज़िन फी हुकुमुक, ऐं जेको बि तूं फ़ैसिलो करीं थो उहा तुंहिंजी हिकमत ऐं अदुल आहे। अदुलुन फी क़ज़ाउक, ऐं तूं इंसाफ़ करीं थो जेको फ़ैसिलो करीं थो। असालुक बिकुल इस्मिन हुव लक, ऐं मां तोखां सुवाल थो कयां उन्हनि नालनि जो जेके तुंहिंजा आहिनि। घणा नाला आहिनि नबी साईं जा, अलाह जा 99 नाला, ऐं हर नालो कंहिं ख़ासि तकलीफ़ जे लाइ आहे। त तव्हांखे उन नालनि जी मरिफ़त कंदव, हे मूंखे परेशानी आहे त वञी उन नाले सां अलाह खे सॾींदव। त चए थो त हीअ नबी साईं असांखे अटकल थो सेखारे। चए थो अलाह साईं मां तोखे सॾियां थो तुंहिंजे सभिनी नालनि सां, माना सभई बटण थो मां दॿायां। समय त बि नफ़्स क, जेके तो पंहिंजे पाण खे नाला ॾिना आहिनि। उहो अंज़ल तहू फी किताब, या जेके तो पंहिंजा नाला क़ुर में ॾिना आहिनि। उहो अल्लम तहू अहदन मिन ख़ल्क़ खे, या को अहिड़ो तुंहिंजो नालो आहे जेको क़ुर में न आयो आहे पर कंहिं ख़ासि नबीअ खे कंहिं रसूल खे तो ॾसियो आहे। मां उन जो थो चवां तोखे। अविस्ता सरक बिही फी इल्मिल ग़ैब इंदक, या तो कंहिंखे इशारे सां पंहिंजो नालो ॾसियो आहे। अंतजल क़ुर रबी कल्बी, पहिरीं दुआ छा थो घुरे त हीउ क़ुर पाक जेको आहे न, इहो मां मुंहिंजे दिलि जो नूर कर, माना हिन खे पढ़ां, मां हिन खे सम्झां। ॾिसो अल्लाह ताला गुफ़्तगू करे थो, इहा गुफ़्तगू कान पहुचंदी जेसि ताईं असां पंहिंजी ॿोलीअ में न ॿुधंदासीं त रब छा थो चए। अरबीअ में पढ़ंदा, असां इन खे सिंधीअ में माना कंदासीं, बंगाली बंगालीअ में कंदो। ऐं चए थो त तजल क़ुर रबी कल्बी, अल्लाह साईं हिन क़ुर खे मुंहिंजो दिलि जो ठार ऐं नूर कर, नूर सदरी मुंहिंजे सीने जो नूर कर, व जिला हुज़नी, ऐं मुंहिंजी तकलीफ़ ऐं परेशानीअ खे हटाइण जो सबबु कर, व ज़हाब हमी, ऐं जेके मूंखे तकलीफ़ूं आहिनि उहो मूंखे दूरि कर। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अक्सर दुआ पाण घुरंदा हुआ। अल्लाहुम्मा इनी औज़ बुक, अल्लाह साईं मां पनाह घुरां थो, मिनल हम वल हुज़न, हर परेशानी तकलीफ़ खां, वल अज्ज़ ऐं आजिज़ीअ खां, वल कसल सुस्तीअ खां, व जुबन वल बुख़ुल कंजूसीअ खां,
ज़ल दीन व ग़लबत रिजाल, ऐं मां दीन खां परे थियां या मूं ते दुश्मन कब्ज़ो कनि। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुश्किल ईंदी त पाण हीअं घुरंदा, छो त हीअ अशुरो आहे मग़फ़िरत जो, तंहिं करे तव्हांखे दुआऊं घुरणियूं पवंदियूं। ऐं हीअ रिकॉर्ड बि थिए थो, इन्हनि जी तव्हां CD वठो, या हया कयूं। अलाह ताला फरमाईंदो, ए अलाह साईं तूं हर वक़्तु हाज़िर ऐं ज़िंदा आहीं। कयूं माना पावर में आहीं। मिसाल तौर हिकिड़ो सदर आहे मुशरफ़, पावर त कोन्हेसि, कयूं न आहे पर ज़िंदा आहे। अलाह ताला वटि ॿई शयूं आहिनि, पावर बि अथसि ऐं ज़िंदा बि आहे। बेरहमत अस्तग़ीस, चए थो मां फ़रियाद थो कयां तुंहिंजी रहमत जे आसिरे ते, तुंहिंजी रहमत खे मां फ़रियाद थो कयां। उन खां पोइ नबी साईं फरमायो त मुस्लमान खे का बि मुसीबत पहुचे त हीअ कलमा अदा करे, छो त हीअ अलाह ताला सेखारिया आहिनि ऐं अलाह ताला इन जो बहितरीनु अजुर ऐं इन तकलीफ़ जो आल्टरनेट ॾींदो। इन्ना लिल्लाह माना अलाह साईं असीं सभु तुंहिंजा आहियूं, व इन्ना इलैहि राजिऊन, ऐं असां सभई रिज़ल्ट वठण लाइ क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे आॾो पेश थींदासीं। अल्लाहुम्मा अजुरनी मिन मुसीबती, अलाह से मूंखे मुसीबत थी वई आहे, तकलीफ़ थी आहे, इन मां मूंखे छॾाए। व अख़्लिफ़ ली ख़ैरन, ऐं इन खे मटाए इन जाइ ते का बहितरीनु सूरत मुंहिंजे लाइ ख़ैरु पैदा कर। जेको चवंदा जेको माण्हू सुबुह शाम 7 दफ़ा कंदो, अलाह वञी परेशानी दूरि कंदो। कहिड़ी? हस्बी अल्लाह, अॻ में चई आहे माना अलाह मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। ला इलाहा इल्ला हू, माना मूंखे ख़बर आहे त सभु पावर रब जे हथ में, ॾियण वारो जो दर आहे इहो हिकिड़ो। अलैहि तवकल, तंहिंजे करे मुंहिंजी अलाह साईं तो ते तवकल आहे। उहो रब्बुल अर्शिल अज़ीम, जेको अर्श अज़ीम जो रब आहे। चए थो जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अहम वाक़ियो पेश पाण निमाज़ पढ़ंदा, तंहिंजे करे मुश्किल हालात निकिरण लाइ निमाज़ खां बि मदद वठो। परेशानी थी वई आहे न, वुज़ू करे 2 रकातूं निमाज़ पढ़ो। ऐं पोइ इहा किथां ख़बर पई? इहा बटण अलाह ख़ुदि सेखारे थो। क़ुर पाक में सभई जेके बटण दॿाइणा आहिनि न, अलाह जे तख़्त खे ऐं अलाह जे अर्श मां का शइ हासिलु करण लाइ इहे बटण आहिनि। पाण कुझु बटण पाण सेखारे, हीउ क़ुर में अचे थो। चओ या लज़ीन आमनुस्तईनू बिसबिर वसलात, ए ईमान वारो, जे तव्हांखे तकलीफ़ अचे थी, परेशानी थी अथव त मदद वठो। हिकिड़ो त हिमत कयो, व सलात ऐं निमाज़ मां। इन अल्लाह म साबरीन, जेके हिमत करे मुड़ुसु माण्हू थी तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था, अलाह चए थो मां तव्हां सां गॾु आहियां। हिकिड़े शख़्स लिखियो त व्हेन आई वॉज 17, चए थो नौजवान छोकिरो चयो, मां 17 सालनि जो होसि, आई यूज़ टू एडमायर पीपल विथ लग्ज़रीज़, माना मूंखे माण्हू जेके अमीर, वॾियुनि गाॾियुनि वारा, पैसे वारा, उहे मूंखे ॾाढो मुतासिर कंदा। हाणे जॾहिं मां पहुतो आहियां उमिरि ते, नाउ आई एडमायर पीपल विथ इनर पीस, हाणे मूंखे उहे माण्हू क़ीमत लॻनि जिन खे सुकून आहे, जेके मुश्कनि था, जेको चिड़ कोन था कनि, जेके ग़रीबनि जी मदद कनि था, मूंखे उहे पसंदि आहिनि, भली वटि पैसो हुजे न हुजे। तंहिंजे करे हिन हिकिड़ो ज़ोइफ़ुल ईमान में हिन हिकिड़ो शेर लिखियो आहे त फ़नसियान ज़िक्रुल्लाह मौत कुलूबम, माना जेकॾहिं कंहिंखे अलाह यादि नथो अचे न दिलि में, इन जी दिलि मरी चुकी आहे। व अॼु साम्हूं क़बल कबूर कुबूर, ऐं जॾहिं दिलि मरी थी वञे त ही मुअल जिस्म आहिनि, अञा मुआ कोन्हनि क़बर में, पर हक़ीक़त में हे हलंदड़ फिरंदड़ जनाज़ा आहिनि। व अरफ़ाहुम फ़ी वहशत मिन जुसूम, हे जेकी रूह पियल आहे उहो सफ़ा परेशान आहे अहिड़े मुअल जिस्म में। व लईस लहुम हता नशूरुन नुशूर, ऐं जेसि ताईं ही नाहे इन लाइ जेसि ताईं वरी उथंदा कोन। तंहिंजे करे शाह लतीफ़ जे तसवर मां ही पॉइंट वरितल आहे त तरक़ी याफ़्ता मुआशरनि में ही लफ़्ज़ ॿुधण में ईंदा आहिनि त टाइम इज़ मनी, पर क़ुर हकीम जी तइलीम इहा आहे त वक़्तु ज़िंदगी आहे, लाइफ इज़ जेको आहे सो टाइम इज़ लाइफ, नॉट टाइम इज़ मनी। ख़ुदा ताला इंसान ज़िंदगी जे हर पल सां हिकु अहम फ़र्ज़ु लागू कयो, माना हिकु दम गाफ़िल नाहे रहणो, त असांजी ज़िंदगी सां लागू उन फ़र्ज़ जी अदायगी में ई उन जी ज़िंदगी जूं सभई अज़मतूं पोशीदा आहिनि। जेकॾहिं इंसानु उन फ़र्ज़ खे सुञाणे अदा करणु कोताही करे थो त इहो लम्हो बर्बादु थी वेंदो, उहे सेकंड हलिया वेंदा, नतीजे में न सिर्फ़ु इहो लम्हो बर्बादु थींदो बल्कि ॿियनि बर्बादियुनि खे बि जनमु ॾींदो। उन करे चयो वियो आहे त दम गाफ़िल सो दम काफ़र। तफ़सीर अचे थी क़ुर पाक जी फ़ी ज़िलालिल क़ुरान, चए थो जेके माण्हू हुजरनि में वेही रुगो ज़िक्र पे था कनि, क़ुर जी मानाऊं था तलाश कनि, लेकिन इस्लाम ऐं बुराईअ खे ख़तमु करण लाइ
का बि जमायत कोन था ठाहिनि, राशन खे ख़तमु करण लाइ कोशिशि कोन था कनि, वेठा रुगो ज़िक्र मस्जिद में रुगो 5 वक़्त निमाज़, उन खां अलावा इन्हनि जो ॿियो कमु ई कोन्हे को त जिदोजहद नथा कनि त क़ुर जी महज़ फ़नी तइलीम हासिलु कनि था ऐं बयानु रुगो कंदा, बयानु कंदा, तक़ीर करे वठंदा त बयान जे हद ताईं क़ुर सां तालुक़ु रखनि था, उहो क़ुर जी हक़ीक़त ताईं रसाई नथा पाए सघनि। अहिड़नि माण्हुनि जो फ़हम क़ुर महज़ जामिद माना स्टेटिक आहे ऐं अमली ज़िंदगीअ खां दूर आहे। तंहिं करे अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर इसरार अहमद इहा ई ॻाल्हि क़ुर मां हासिलु कई त न, असांखे अमली तौरु मुल्क में मुआशिरे मां बुराई ख़तमु करणी आहे। हुन तंज़ीम इस्लामी ठाही ऐं तंज़ीम इस्लामी बेसिकल बुराईअ खां रोकण जी जमायत आहे। निमाज़ुनि चवण वारा ॾाढियूं जमायतूं, तबलीग आहे, साई पगड़ीअ वारा। अॼु मूंसां मां सुबुह वेठो दुबईअ में त हिकिड़ो साई पगड़ीअ वारो उते मूंसां गॾु वेठो त चई त मां जेको आहे सो दर्स कयां थो हुयो ऐं माण्हुनि में तबलीग था कयूं, त मूं चयोमांसि, मुंहिंजो तबलीग जा त निमाज़ जा त सभई माण्हू पिया था, लखे हज़ारे चवनि था, बुराईअ खां रोकण वारी जमायत किथे आहे जेका उथी बि चए ते सूद हराम आहे, बुराई हराम आहे, रिश्वत हराम आहे, जे रिश्वत थो वठे त असीं हुन सां बाइकाट था कयूं। इहा किथे आहे जमायत? ऐं अलाह ताला चयो आहे त जेकॾहिं मां अज़ाब ॾींदुसि त सिर्फ़ु इन जमायत खे बचाईंदुसि। तंहिंजे करे जेको आहे सो शाह लतीफ़ जे तसवर मां हे निकितल आहे त तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जिन, तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जिन, तंदू जे तलब जूं वहदत सर्वजन। माना वहदत माना सिर्फ़ु अलाह जे हथ में आहे, सिर्फ़ु अलाह ॾींदो, मूंखे सभु अलाह ते तवकल आहे। वहदहू ला शरीक लहू, शाह लतीफ़ चए थो त अलाह जा सभु पावर, सभु डिसीशन हू अकेलो करे थो, हुन कंहिंखे बि डिसीशन में शरीक कोन कयो आहे। तंहिंजे करे तव्हांखे ॿिए जे दर ते वञण जी ज़रूरत कान्हे। इहो राग रगुन माना तव्हांजे रगुन में इहो राग पियो हले, सभु कुझु अलाह जे हथ में आहे, सभु कुझु से सुताई जागण निंड इबादत जिन जी। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ में अचे थो त लैस तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यात, तौबा उन टाइम ते गुनाहगारनि जी क़बूल न पवंदी केॾी महिल हता हज़र अहदमुल मौत, याने हुननि खे मौत जा फ़रिश्ता नज़र अची विया। जॾहिं मौत जा फ़रिश्ता नज़र अची वेंदा त अञा जहिड़ो हूंदो आहे, साह त कढण था अचनि, साह त अथसि न तॾहिं त नज़र, लेकिन जॾहिं नज़र अची वेंदा त इनखे चइबो आहे सकरात। हाणे जेको सकरात में हू व्यूज़ ॾिसे थो, उहा हिन खे ज़बान में पावर कोन्हे त कम्यूनिकेट करे सघे त जेको आहे सो मां हीअ थो ॾिसां, या मूंखे पादर था ठोकनि पिया, नथो साह नथो ॿाहिरि नथो निकिरे त मारियनिसि था, त इहो थो फरमाए। ऐं पोइ चवंदो काल इनी तुबतुलान, ॾिसी फ़रिश्तनि खे चए थो अलाह साईं तौबा थो कयां, तौबा थो कयां। वलदिल यमूतून कुफ़ार, ऐं जॾहिं मरनि था काफ़र थी जेके हिन खे मञनि कोन था, त इन्हनि जी बि तौबा क़बूल। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो मौत मुंद न आहे, आहे मुंद, भले तव्हां मां केरु ॿुधाए त तव्हां अञा असांजी उमिरि केतिरी आहे, केरु ॿुधाईंदो? थी सघे थो कलाकु, अधु कलाकु, 15 मिंट, 15 साल। ताइब थियो तकड़ा, माना हीउ रमज़ान जो मफ़र जो महीनो आहे। अॼु अलाह ताला खे चई छॾियो अलाह से मूं में हीअ बुरायूं हुयूं, हाणे ॾे मूंखे माफ़ी, आईंदा मां इहो कमु कोन कंदुसि, ऐं इन तौबह जे करे तूं मुंहिंजी ज़िंदगी बहितर कर, मुंहिंजो रिज़्क़ बहितर कर, मूंखे सिहत ॾे, मां ख़ुशि रहां, मुंहिंजी दिलि खे थधो कर। अजलू बि तौबत क़बिल मौत, तर्जुमो अरबीअ में शाह साहब लिखे थो त तकड़ कयो, अजल माना तकिड़ो कयो, तौबह खां मरण खां अॻु में, वेह तूं वरम लाहे, माना सुस्त थी न वेही रहो, ताइब थियो तकड़ा। उन खां पोइ हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अल्लाह जे दिलनि में रोब विझी छॾींदो, ड्रिजणा थींदा, ऐं जंहिं क़ौम में ज़ना आम थींदी उन में मौत वधी वेंदो, माना ॿुधंदो अदा दिलि जे दौरे मरियो, फलाणो मरियो, एक्सीडेंट में मरियो, आम मौत थींदा। ऐं जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी, ठगी कंदी, उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कईंदो, माना हूंदसि अरबे पियल पर खाई कोन सघंदो। अहिड़ियूं बीमारियूं लॻंदसि जो जोर जी मानी साग जे पाणी ऐं ॿोड़े खाईंदो, जीअं मां हिकिड़े वॾे हिकिड़े सियासतदान खे हिकिड़ी दावत में ॾिठो। ऐं जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन में क़त्लो गारब आम थींदा। असांजे कोर्टुनि में त इंसाफ़ आहे ई कोन, पोइ छा आहे हिन जो रिज़ल्ट? माण्हू मारिया था वञनि, क़त्ल आम थींदी। ऐं जेका क़ौम अहद खे टोड़ींदी उन ते संदसि दुश्मन मुसलत कयो वेंदो। तंहिंजे करे मां आख़िरी इहा स्लाइड पढ़ां थो त इमामुल असर मखदूम मोहम्मद हाशिम ठठवीह जो इहे नसीहतूं आहिनि। अरबीअ में लिखियो अथई, इहा हदीस आहे, अल ज़म्ब ला युनसा, माना गुनाह तव्हांजो रिकॉर्ड थी वियो आहे, अलाह खां कोन विसरंदो।
बल बिर ला यबला, ऐं जेकॾहिं का नेकी कई अथव त उहा बि उनजी क़ीमत डाउन कान थींदी, डाउनग्रेड न थींदी, तव्हांजी नेकी बि अलाह वटि लिखियलु आहे। व दयान ला यमूत, इहे जेके रिकॉर्ड कंहिं वटि अलाह वटि, ऐं इहा दिलि में ख़ातिर रखो अलाह मरंदो कोन, हीउ हमेशह हूंदो। त कुन कमा शैतान जे वणे में तीअं कयो, तंहिंजे करे इन जे गुनाह विसारियो न वेंदो, नेकी पुराणी कान थींदी, अलाह ताला कोन मरंदो, जेको वणई सो कर। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो वखर सो विहाए जो पीए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रूरु थिए न ज़ाया। अलाह वटि तव्हांजो ज़रीब गुनाह या सवाबु ज़ाया कोन थींदो। साका हड़ हलाए आगह जंहिंजे उभी अहिड़ो को कमु कजो रब जे आॾो घटि में घटि इज़त सां त बीही क़यामत जे ॾींहं ते। आमीन। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।